अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। हिननि जॉब अपॉर्चुनिटीज में जेका पहिरीं पोजीशन आहे उहा आहे सीनियर टाइपिस्ट जी पीपीएस 14 जी। इन जे लाइ इंटरमीडिएट रिक्वायर्ड आहे ऐं इन में जेका मिनिमम शॉर्ट हैंड स्पीड रिक्वायर्ड आहे उहा 80 वर्ड पर मिनट आहे ऐं 40 वर्ड पर मिनट टाइपिंग स्पीड रिक्वायर्ड आहे। इन्हनि में जेका एज रिक्वायर्ड आहे उहा 18 खां 30 साल आहे ऐं हिन जूं जेके नंबर ऑफ पोस्ट आहिनि सीनियर टाइपिस्ट जो ये 25 आहिनि। इन में पूरे पाकिस्तान में अप्लाई करे सघिजे थो। उन खां अलावा रिसर्च असिस्टेंट बीपीएस 11 जी पोजीशन आहे। इन में बैचलर डिग्री रिक्वायर्ड आहे इकोनॉमिक्स स्टैटिस्टिक्स ऐं मैथमेटिक्स में। यूडीसी आहे इन में इंटरमीडिएट रिक्वायर्ड आहे ऐं मस्ट बी ए कंप्यूटर लिटरेट हुजे। उन खां पोइ एलडीसी आहे इन में मैट्रिक रिक्वायर्ड आहे। हाणे हिन में तव्हां ॿिनि तरीक़नि सां अप्लाई करे सघो था, ऑनलाइन भी ऐं तव्हां कुरियर सर्विस जे थ्रू फॉर्म फिल करे ऐं उहो मोकिले सघो था। ऑनलाइन अप्लाई करण जे लाइ तव्हां www.njp.gov.pk ते वञी अप्लाई कंदा ऐं तव्हांखे अगरि जेकॾहिं ऑनलाइन अप्लाई करण में मुश्किल थी अचे तव्हां www.moib.gov.pk ते वञी फॉर्म डाउनलोड कंदा ऐं उहो फॉर्म प्रिंट कराए उनखे फिल करे कुरियर सर्विस के थ्रू 18 सितंबर का अग में ही जेको सेक्शन ऑफिसर ये मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग कैबिनेट ब्लॉक 4th फ्लोर रूम नंबर 4153 ते तव्हां मोकिलींदा। अगर तव्हां ऑनलाइन अप्लाई करण था चाहियो तो असां हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में असां लिंक ॾेई छॾी आहे ॿी वीडियो जी। उन में मुकम्मल तरीक़ो ॿुधायो आहे नेशनल जॉब पोर्टल ते जॉब्स जे लाइ कीअं अप्लाई कबो आहे ऐं हिन वीडियो में असां ॾिसंदासीं त ऑनलाइन फॉर्म कीअं डाउनलोड कजे। सभिनी खां पहिरियों असां www.moib.gov.pk ते वेंदासीं। जीअं ई तव्हां moib.gov.pk सर्च कंदा तव्हां मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग जी वेबसाइट ते पहुची वेंदा। उन खां पोइ ही तव्हां मीडिया सेंटर ॾिसी रहिया आहियो, इन ते क्लिक कंदा थी लास्ट में तव्हांखे जॉब पोर्टल एंड शोकास नोटिस जो नज़र ईंदो हूंदो। तव्हां हिते क्लिक कंदा। जीअं ई तव्हां हिते क्लिक कंदा थी तव्हां वटि एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटी थी तव्हां वटि एडवर्टाइजमेंट नज़र ईंदी ऐं उन सां गॾो गॾु ही डाउनलोड एप्लीकेशन फॉर्म आहे इहो तव्हां डाउनलोड कंदा। ही फॉर्म अची वियो आहे, इनखे तव्हां प्रिंट कढाए फिल करे ऐं जेका एड्रेस ॾिनल आहे उन ते मोकिलींदा। उम्मीद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग में अप्लाई कीअं कजे। मज़ीद इन इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो मां ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।